सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे सभ खां पहिरीं असां क्रोध ते कंट्रोल कयूं। ऐं ॿी ॻाल्हि त असां खाधे ते पंहिंजो ख़्यालु रखूं। खाधे ते असांजी तवजा हुजे। असां ॾिसंदा आहियूं इहे संत महात्मा दरवेश फ़क़ीर इनखे जेको मिलंदो आहे खाईंदा आहिनि। एतिरो घणो बि कोन्हे खाईंदा। उनजो खाधो बि तमामु घटि हूंदो आहे। उन जी भेट में असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। असांजा आइटम ताम सवादु टेस्ट खाधो उहो तमामु घणो ज़्यादा ऐं सुठो हूंदो आहे। जेकॾहिं उनजी भेट में ॾिसंदासीं त उहे हिकु दफ़ो खाईंदा नी, असां 3 दफ़ा खाईंदा आहियूं। असां विच विच में बि खाईंदा रहंदा आहियूं, उहे बि घरु खाईंदा आहिनि। असां जेतिरो पंहिंजी मर्ज़ी सां चीज़ूं घुराईंदा आहियूं, कॾहिं होटल ते वेंदा आहियूं, कॾहिं घर में तयारु कराईंदा आहियूं, उनखे जेको मिलंदो आहे उहो बि खाईंदा आहिनि। पर उन्हनि खे उमंग, उत्साह, शक्ति, मुस्कुराहट, चेहरो बहकण सभु लॻंदो आहे। सिहत, हेल्थ, जीवन। असां सभु कुझु खाईंदा आहियूं, सभु कुझु हूंदो आहे, उनजे बावजूद बि असां ओतिरो पंहिंजो पाण खे अधूरो महसूसु कंदा आहियूं। उनजो कारण छा आहे? उहो हिकदमि ऐं थोरो खाइण जे बावजूद बि सही हूंदा आहिनि। असां एतिरो खाइण खां बाद बि पंहिंजो पाण खे कमज़ोर, बीमार ऐं तनाव में महसूसु कंदा आहियूं। उनजो कारण छा आहे? उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे त खाधे खे मालिक जी रहमत सम्झी करे खाओ। जॾहिं असां खाधो कयूं त पोइ जीअं असां चयोसीं असां गुस्से खे मौन सां ख़तमु कर, तीअं सचे साईं सम्झायो। जंहिं वक़्तु खाधो खायो उन वक़्तु शांति रहो, मालिक जो अरदास करे मुंहिंजो प्रसाद सम्झी करे खाओ। उन वक़्तु सम्झो असां मालिक जो प्रसाद खाईंदा पिया। पंहिंजी सोच पंहिंजे दिमाग़ खे रखो त मालिक जो प्रसाद आहे, उनजी रहमत आहे, सचे साईं जी आसीस सां मां उहो खायां थो। खाधे जे वक़्तु मौन धारण कयो। उन वक़्तु ॻाल्हाइण ते पाबंदी। मां काफ़ी गुरुकुलनि में ॿिनि जॻहियुनि ते वेंदो हुउमि। उनजो भंडार बि हलंदो आहे, तो ॾियण वारा बि ऐं खाइण वारा बि सभु ख़ामोश हूंदा आहिनि, कोई न ॻाल्हाए। पहिरियों पुछण वारो फिरी वेंदो, कंहिं कुझु खपंदो त शहर सां चवंदो ॾे। ऐं जेकॾहिं कंहिंखे खपंदो बि सही तो उते उन जा निशान लॻल आहिनि। भई जेकॾहिं तव्हांखे फुल्को खपंदो आहे त हिकु चओ, पाणी खपंदो आहे त हे आंगुर चओ, सब्ज़ी खपंदी आहे त हे आंगुर चओ। जेको खपंदो आहे सिर्फ़ु इहे आंगुर कंदा पाण पाण तव्हांखे उहा चीज़ूं त ॾेई वेंदा, साम्हूं छा पिया हूंदा आहिनि। वरी पंहिंजो शांति सां वेही करे खाधो खाई। त जीअं असां उहो शांति सां, सुकून सां, उन टेस्ट ऐं सवाद सां, मालिक जी रहमत सां खाधो खाईंदा आहियूं तो मालिक जी रहमत और शक्ति असांखे सॼी अंदरि में ईंदी वेंदी आहे। पोइ थोरो खाधो असांखे एतिरो भरे छॾींदो आहे
कि असां बिल्कुलु सदाई हरिया भरिया रहंदा आहियूं, असांजो चहिरो बहकंदो रहंदो आहे, असांखे शक्ति मिलंदी आहे ऐं असां ख़ुशि ऐं ख़ुशहाल गुज़ारींदा आहियूं, सदाई बहितर थी करे गुज़ारींदा आहियूं। जॾहिं असां खाधो खाईंदे ये को ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, हेॾे होॾे तकींदा रहंदा आहियूं, होॾे होॾे नज़र हूंदी, हुन सां ॻाल्हाइण हूंदो, हुन तकणु हूंदो, हुन ॿुधणु हूंदो, त पोइ असां सही नमूने खाधो खाईंदा बि न आहियूं। असांजी सोच बि अधूरी हूंदी आहे, असांजो खाधो बि अधूरो हूंदो आहे, असांजो सवादु बि अधूरो हूंदो आहे, असां पाण बि अधूरा हूंदा आहियूं, असांजो खाधो चॿाइण बि अधूरो हूंदो आहे ऐं सभु कुझु अधूरो रहिजी वेंदो आहे। ऐं हुन सां गॾु असांजी सिहत, हेल्थ, सोच, वीचार उथी वेंदी, उहो सभु कुझु अधूरो रहिजी वेंदो। असां पंहिंजो पाण खे बुखियो बुखियो महसूसु कंदा आहियूं, सदाई ॿिए जी ज़रूरत हूंदी आहे। छाकाणि त असां सही नमूने पूर्ण थी करे खाधो खाधो सही न त पूराई थींदी कीअं। असां अधूरो खाधो अधूरो सभु कुझु कंदा आहियूं, इन करे हमेशह अधूरा रहंदा आहियूं, कॾहिं असां पूरा न थी सघंदा। तंहिंजे करे खाइण जे वक़्तु असां मौन, हिकु गुस्से जे वक़्तु मौन, ॿियो खाइण जे वक़्तु मौन। इहे ॿ चीज़ूं असां पंहिंजो पाण खे 10 मिंट, असां सुबुह जो 10 मिंट शाम जो, असां पहिरियों पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। जॾहिं असां पाण खे ॾिसंदासीं 10 मिंट सुबुह जो, अॼु मूंखे छा करिणो आहे, त सिधी सी ॻाल्हि आहे असां चङो ई सोचींदासीं, ग़लति कुझु न कंदासीं, जंहिंमें चओ ग़लति कंदासीं। असां जेका प्लान कंदासीं उहा सॼी चङी हूंदी ऐं शाम जो पतो पवंदो त जेको मां कयो उहो छा कयो। शाम सुबुह वारो आईनो ऐं शाम वारो आईनो असांजे साम्हूं हूंदो। आईनो अहिड़ी चीज़ आहे जेका चङाई ऐं मंदाई खे साम्हूं आणे छॾींदी।